वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जे आगाज़ में वाक़िया अॻु कई पिया तोशाखाना 2 केस जे हवाले सां इस्लामाबाद हाई कोर्ट में बुशरा बीबी जी ज़मानत रद्द करण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी। बुशरा बीबी संदसि वकील सलमान सफ़दर ऐं FIA जो प्रोसिक्यूटर ज़ुल्फ़िकार अब्बास नक़वी अदालत में पेश थिया। किथे आहे बुशरा बीबी? जस्टिस मियां गुल हसन पुछाणो कयो। बुशरा बीबी अदालती कमरे में आहे। वकील सलमान सफ़दर पारां जवाब ॾिनो वियो। सलमान साहब अवाके केसेस के सीरियस वठण घुर्जे। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब चयो 23 अक्टूबर का हिन वक्त ताईं 15 तारीख़ूं थी चुकियूं आहिनि। 21 नवंबर जी दरख़्वास्त ॾिनी। असांखे 100 एकड़ जे बयान जूं कॉपियूं न ॾिनियूं वयूं, वकील पारां चयो पियो। वकील वधीक चयो त 2 डिसंबर ते उन लाइ न आयासीं छाकाणि त 25 केस दर्ज थी चुका आहिनि। बुशरा बीबी ख़िलाफ़ 25 केसेस जूं कॉपियूं खणी आयो आहियां, सलमान सफ़दर पारां चयो वियो। ज़मानत खां पोइ जवाबदार पेश न थिए त ट्रायल कोर्ट ज़मानत कैंसिल करे सघे थी, अदालत पारां चयो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट बुशरा बीबी ख़िलाफ़ FIA जी दरख़्वास्त उकलाए छॾी आहे।